बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध जो सफ़र में मौजूदु आहियूं। आउं जो पंहिंजो मीर अकरम अली टॉप अॼु मूंसां अॼु मौजूदु आहे ज़िले घोटकी ऐं मीरपुर माथुल में सिंध जो मशहूरु लिसनर लोचींदड़ ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो पार्कु अदीब जे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते वॾो कमु कयो आहे। इंसाइक्लोपीडिया जेको तरतीब ॾिनो आहे हीअं जेको 2025-26 में अहिड़ी शख़्सियत मूंसां गॾु ऐं जो अबाणो ॻोठ आहे मच्छाल ऐं मसू आहे जेको जवाहर ऐं हयात किताबी जे विच ते ऐं ज़िले घोटकी में आहे। ऐं ईअं चयो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी स्वामी मूमल जे तरसां मूमल जे माग सां उन सां गॾु उन जो मशहूरु साईं अदीब ग़ुलाम शबीर पिराई साहिब सां अॼु विहाण रचाईंदासीं ऐं ग़ुलाम शबीर पिराई साहिब खे सां पुछंदासीं त पाण सीनियर अदीब कंहिं नाले जो मोहताज कोन आहिनि। वरी बि दोस्तनि सां पंहिंजो थोरो तारीफ़ ऐं उन खां पोइ थोरो रेडियो जे हवाले सां उन खां पोइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते हिन कहिड़ो कहिड़ो कमु कयो आहे, छा कयो आहे, अचो त साईं सां पाण ॻाल्हि ॿोल कंदा। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। कीअं आहे? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह रब्बुल आलमीन। ऐं असांजो इहो जेको सो आहे पेज आहे यूट्यूब चैनल आहे जी सिंध जो सफ़र जो असांजो सफ़र जारी ऐं सारी आहे। अॼु असांजो सफ़र घोटकी ज़िले में मौजूदु आहियूं ऐं अवां जहिड़े मौजूदु शख़्सियतनि सां अदीबनि सां रिहाण रचायूं पिया। जी अवां पंहिंजो आवाज़ जो पहिरीं त रेडियो सां उन खां पोइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते तव्हां छा छा कयो आहे ऐं हिन महिल छा छा थी चुको आहे, छा कहिड़ा किताब शाया कया, केतिरा किताब शाया कया, इन जे बारे में असांजे जेके सामीन आहिनि दुनिया में ॾिसनि था उन्हनि पंहिंजो थोरो ॿुधाईंदो। अल्हम्दुलिल्लाह। रेडियो सां त असांजो शौक़ु जेको 1986 खां जारी रहियो। काफ़ी सारनि प्रोग्रामनि सां लिखण जो मौक़ो मिलियो, उन्हनि में असांजा इंटरव्यू बि थिया, सुठा दोस्त बि मिलिया, सुठियूं कचहरियूं बि थियूं। ऐं ईअं ई हीअ रेडियो जो जेको सफ़र आहे अॼु ताईं इनशाअल्लाह जारी ऐं सारी आहे ऐं रहंदो। पोइ इन हिसाब सां असांजी दिली ख़्वाहिश इहा आई त असां को न को अदबी कमु कजे। पोइ इन हिसाब सां रेडियो जे प्रोग्रामनि खां जेके ॼाणींदड़ प्रोग्राम हुआ ज़ाहिर आहे उन्हनि में असां लिखियोसीं त असां हिकु लाइब्रेरी जोड़ी उन लाइब्रेरियुनि खां पोइ सोचियोसीं त को न को कमु कजे। ऐं ईअं ई असां जेको मुर्शिद लतीफ़ जे हिसाब सां लिखणु शुरू कयो। 2008 खां वठी आऊं लिखणु शुरू कयो। पहिरियों किताब जेको आहे शाह लतीफ़ तारीख़ जे आईने में शाया थियो, जेको सिंधी अदबी संगत सिंध मर्कज़ पारां जेको आहे छपियो। उन खां पोइ 2015 में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई शख़्सियतूं ऐं दर्सगाहूं किताब छपियो। उन खां पोइ टियों किताब जेको इहो शान शाह लतीफ़ ऐं बुज़ुर्ग शाइरनि जो तज़किरो, जंहिंजी मुहूरत बिरशाह जे मेले में कॉन्फ्रेंस में कई वई, जंहिंमें सरदार शाह हुआ जिन्हनि जेको आहे किताब जी मुहूरत कई। उहे किताब मुंहिंजो जेको छपियो चोथों नंबर पेज आहिनि पर उनखां पोइ हीउ सफ़र जारी वसारी रहियो। रेडियो सां बि असांजी संगत साथ या लिखणु पढ़ण जो शौक़ु जारी वसारी रहियो। अहिड़े हिसाब सां पोइ शाह जो आला मक़ाम 2019 में जेको आहे तरतीब ॾिनो। उन खां पोइ 2021 में शाह साईं जे वायुनि ते किताब जेको आहे सोचियमि त वायूं लिखजनि, जो अहिड़ा के सुवाल अचनि पिया रेडियो जे हवाले सां त असांखे मुख़्तलिफ़ रिसालनि में जेको आहे तो वाई मिले न पई। पोइ कोशिशि करे ऐं 50 छापी रिसालनि खे साम्हूं रखी करे शाह जो वायूं तारीख़ी जाइज़ो जेको आहे आंदो। माशाअल्लाह किताबनि खे सुठी मोट मिली, दोस्तनि पसंदि बि कयो ऐं इहो असांजो सफ़र जारी वसारी रहियो। पोइ असांजे कुझु अदब दोस्तनि मुहक़नि जेके स्कॉलर हुआ उन्हनि इहो ज़ोर ॾिनो त यार इन तरीक़े सां ई जेको आहे तूं शाह जो रिसाले कयां, छो त शाह साईं जा रिसाला त तमामु असांजे घणनि मोतबर मुहक़िक़नि स्कॉलरनि लिखिया आहिनि। पोइ बैत जेकॾहिं शाह साईं जो इहो बि अचे पियो त मुख़्तलिफ़ रिसालनि में हुजे असांखे मिली न पियो सघे। पोइ आउं कोशिशि कई त इंसाइक्लोपीडिया शाह जो रिसालो तरतीब ॾियां। पोइ इन हिसाब सां थोरो टाइम जी इन पाबंदी टाइम खे असां कवर कंदे थोरो शॉर्टकट कयूं था जे तमामु टिखो लॉन्ग सफ़र थी वेंदो। जी सर। पोइ असां 3 जुल्द उहे जेके इंतिखाब कया।
उन्हनि में ज़ेर ज़बर पेश जे हवाले सां बैत आंदा आहिनि। अॻु में बि छपियल आहिनि शाह जे रिसाले जे हवाले सां अले पियो आहे, चइनि 5 सौ जे मुफ़्तनि जा छपियल आहिनि। पोइ आऊं जेकॾहिं बैत आंदसि त अल्फ़ मदा ते आंदा, अलिफ़ ज़बर ते आंदा, अलिफ़ ज़ेर ते आंदा, अलिफ़ पेश ते आंदा। अहिड़े हिसाब सां अलिफ़ ख़ाली आहे, अलिफ़ खां वठी ये ताईं जेको आहे इन हिसाब सां आऊं 3 जुल्द तयारु कया। ऐं माशाअल्लाह सिंधी अलिफ़बे जे 52 अखरनि मां 47 अखरनि ते एनसाइक्लोपीडिया शाह जो रिसालो जेको आहे जोड़ी करे तयारु थियो आहे ऐं छप आहे पधिरो पियो। मुंहिंजे 2 जुल्द जो जेको इहो एनसाइक्लोपीडिया उहो शाह साईं जे रिसाले उर्स मुबारक जे मौक़े ते जेको आहे पधिरो कयो वियो। इन हवाले सां उहो 3 जुल्द अची विया माशाअल्लाह। साल सवा जे इन अरसे खां पोइ उन्हनि खे सुठी मोट मिली ऐं उन मिलण खां पोइ हीअ असांजो कमु जेको आहे अॻिते वधणु शुरू थियो। ऐं ईअं ई आऊं जेको आहे पहिरियों ऐं ॿियों जुल्द जा जेको आहे ॿियों एडिशन आहे उहो बि आणे चुको आहियां। जी साईं, इन खां पोइ हाणे जेको शाह अब्दुल लतीफ़ भटाई ते हिन एनसाइक्लोपीडिया खां पोइ जो पहिरियों ॿियों 2 जुल्द खां अलावा को अञा बि को ॿियो बि तव्हां हाणे चाहियो था शाह साईं जे बारे में या शाह साईं ते को लिखणु? हा, दिलि में आस्त घणी आहे। मूं वरी उन खां पोइ जॾहिं आऊं रिसर्च कई रिसालनि तां त मूंखे 4 वायूं वधीक मिलियूं, जंहिंजे करे आऊं एनसाइक्लोपीडिया शाह जो वायूं आंदियूं। पहिरें जेको इहो 453 वायुनि ते किताबु आयल हुयो, हाणे उहो किताबु छप रहियो 457 वायुनि ते आंदो। हा, अॻिते आहे दिली आस आहे, पोइ जेतिरे ताईं ज़िंदगी साथ ॾिनो इंशाअल्लाह इहो सफ़र जारी व सारी रहंदो। साईं जी महिरबानी। पर अव्हां जे इन ज़िले सां ज़िले में तव्हां मूमल जी माड़ी जिते चवनि था हिते मूमल रहंदी हुई, हितां खां पोइ जेकॾहिं राणे सां जो जेको शादी थी हुई उन खां पोइ वरी काक ते वई जिते काक ते सड़ी बि हुई, त उहो तव्हांजे इलाइक़े में आहे। उन मूमल जी माड़ी जो छा या हिते कहिड़े टाइम जी हुई, हिते छा उन्हनि मूमल जी माड़ी जो में मूमल खानदान रहंदो हो या केरु छा हिते जो इहे बि आहे माथेलो जेके चवंदा आहियो? इहे राजा नंद जी जेका थी हुई। हा, सो इन हिसाब सां ही असांजा किताबी हवाला वरी काफ़ी अहिड़ा मिलनि था कि इन खे सही करार ॾियनि था, कि वरी पंहिंजे हिसाब सां उमरकोट जे हवाले सां ॼाणनि था। बहरहाल ही जेको आहे दौर हिते हुयो, अॼु ताईं बि उते माड़ी मौजूदु आहे जेका मूमल जे निस्बत सां आहे ऐं उते खूह जे हिसाब सां बि इहे ॻाल्हियूं हलनि थियूं, रिसर्च बि थिए थी। वरी के असांजा मुल्क के जेके आहिनि इन शयुनि खे अॻिते हली कंहिं ॿियनि मागनि ते हंधनि ते जेको आहे उन खे ज़ाहिर कनि था। अच्छा, तव्हां पंहिंजे किताबनि में ज़ाहिर कयो आहे? असां ज़िक्र ॾिनो आहे। जी जी ज़िक्र ॾिनो आहे। अच्छा साईं जी वॾी महिरबानी। ऐं अव्हां जेको हीउ जेको सफ़र हुयो ऐं तव्हां कॾहिं खां इहो जेको लिखणु शुरू कयो या कंहिंखां मुतासिर थियो या इहो जेको रेडियो खां वठी अदब ताईं अदीब थियो, उहो सफ़र तव्हांखे कीअं लॻो? हाणे जेको इन दौर खां हिन दौर ताईं तव्हां छा महसूसु कयो पिया? असुल में जॾहिं पहिरियों रेडियो जो औज हुयो त हक़ीक़त में तमामु सुठा बहितरीनु प्रोग्राम हलंदा हुया। असांजा तमामु कंपेयर प्रोड्यूसर साहिबान जेके ईमानदारी सां पंहिंजे प्रोग्राम खे हलाईंदा हुया ऐं उहो असांजे लाइ एॾो ख़ुशियुनि जो प्रोग्राम हुयो, मां सम्झां थो कंहिं ईद खां घटि न आहे। अॼुकल्ह जे दौर में रेडियो जा प्रोग्राम त पंहिंजी जाइ ते, पर रही ॻाल्हि त FM ते महदूद थी विया आहिनि। जेका मीडियम वेव जी नशिरात हूंदी उहा असां ताईं पहुचे कोन थी, पर हाणे उहो अॻु जी निस्बत उहो मज़ो न रहियो आहे। अच्छा, बाक़ी सही ॻाल्हि आहे, उहो हुजणु खपे। रेडियो जो जेको शौक़ु हुयो औज हुयो ऐं माण्हू रेडियो खे जेको ॿुधंदा हुआ, शौक़ सां ॿुधंदा हुआ प्रोग्रामनि खे। ऐं उहो वक़्तु हींअर जेको न आहे, हाणे सोशल मीडिया जो दौर थी वियो आहे, सॼो कुझु सोशल मीडिया ते मौजूदु पियो आहे। बहरहाल रेडियो असांखे घणो कुझु ॾिनो आहे। चऊं त रेडियो असांखे न ॾिनो आहे, पर रेडियो त असांखे सुठो ॾिनो आहे। अदब दोस्त ॾिना आहिनि, असांजा लिसनर दोस्त। मां सम्झां थो जिथे जंहिं शहर में बि असां वञूं त असांखे माना ईअं सम्झो पंहिंजी घर जीअं चाहियूं मिलंदियूं, इज़तूं मिलंदियूं, हर शइ मिलंदी। अच्छा, नौजवान लाइ को पैगाम जेको तव्हां पंहिंजा अदीब आहियो ऐं अदीब जे हवाले सां नौजवान लाइ जेके उन्हनि दोस्तनि खे असां इहो चवंदासीं त कोशिशि कयो, तालीम हासिलु कयो, पढ़ो। छो त हर शइ त सोशल मीडिया जे हवाले सां बि माण्हू ॾिसी सघे थो, पर जेका हीउ होटल सिस्टम या फिल्मी सिस्टम आहे, इन खां थोरो साइड थी करे पहिरियां माण्हू इंसानु पंहिंजी तालीम ते तवजा ॾिए, पोइ अॻिते हली पोइ पंहिंजो अदबी कमु आहे या ॿी रिसर्च आहे उहा शइ करे सघे। वॾी महिरबानी। असां सां गॾु मौजूदु साईं ग़ुलाम शबीर पिराई साहिबु मचाले मसूआ माथिलो ज़िलो घोटकी सां ॻाल्हि ॿोल कईसीं ऐं सिंध जो सफ़र में
अॼु मौजूदु घोटकी में ऐं मीरपुर माथले में मौजूदु हुआसीं ऐं साईं सां कचहरी कईसीं। इंशाल्लाह वरी ॿिए ज़िले में कंहिं ॿिए दोस्त सां असां गॾु हूंदासीं सिंध सफ़र में। तेसिताईं पंहिंजे मेज़बान पीर अकरम अली टालपुर ते इजाज़त। चङो ख़ुदा हाफ़िज़।